अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मटियारीअ में 8 मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बाहि लॻण सबबि 55 कचा घर सड़ी विया। ज़िला इंतिज़ामिया मुताबिक़ बाहि सां माल, अनाज ऐं ॿिए सामान खे बि नुक़सानु पहुतो। मुमकिना तौरु बाहि रद पचाइण दौरान लॻी तेज़ हवा सबबि बिजलीअ जूं तारूं किरण सबबि वाक़िया पेश आया। चेयरमैन PTI इमरान ख़ान जो बाइडन इंतिज़ामिया खां सवाल। हुन चयो त पाकिस्तान में हुकूमत किराइण जी साज़िश करे जमहूरी तरीक़ेकार सां मुंतखब वज़ीर आज़म खे हटाए कठपुतली वज़ीर आज़म जी हुकूमत मुसलत करे तव्हां पाकिस्तान में अमेरिका मुख़ालिफ़ जज़्बात खे घटि करे रहिया आहियो या वधारो ॾिनो आहे। फ़ौज सां मसालिहाती कोशिशुनि जो हलंदड़ हफ़्ते आगाज़ कयो, पर को बि जवाबु मौसूल न थियो। शेख रशीद जो गैर मुल्की मीडिया खे इंटरव्यू। हुन में इंकशाफ़ कयो त उहो बि चयो जेकॾहिं इदारनि सां वेड़ थी त उन जंग में उहो इमरान ख़ान सां गॾु हूंदो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।